सकरण 2 ॾींहं अॻु सकरण जे वापारी जो दादू मां अगवा थियण बाद संदसि कार शिकारपुर ज़िले जे फौजदारी थाणे जे हद मां हथ आई, जंहिं ते मग़वी अञा ताईं लापता आहे। उन सिलसिले में मग़वी सेठ अनवर अली राजपूत जे भाइरनि अकरम अली राजपूत, फरमान अली राजपूत, इलाइक़े जे नेक मर्द अशरफुद्दीन गद्दारो सां गॾु शिकारपुर प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे दायो आहे त 2 ॾींहं अॻु असांजो भाउ सेठ अनवर अली राजपूत फुटीअ जे पैसनि जे 10 लख रुपयनि जो चेक भान सईदाबाद कारखाने मां वठण बाद दादू जी अल-फलाह बैंक मां कैश कराइण बाद जीअं ई वापसि आयो त सदाबहार होटल वटि खेसि गाॾीअ ऐं पैसनि समेत अगवा कियो वियो आहे। हद जी ॼाण गाॾीअ में लॻियल ट्रैकर ज़रिए मिली, जंहिं बाद ॿिए ॾींहुं शिकारपुर जी हद फौजदारी थाणे वटां कार हथ आई आहे। हिननि चयो त अहिड़ी शिकायत जॾहिं एसएसपी शिकारपुर खे कई त हिन एतराफ़ कयो त कार मिली आहे जेका असां वटि अवां जी अमानत आहे, बाक़ी ॾोह दादूअ जी हद जो आहे। जवाब ॼाणाए मदद करण खां जवाब ॾेई छॾियो। हिननि चयो त असां खेसि चयो त जॾहिं कार अवां जी हद मां मिली आहे त माण्हू बि हिन हद में हूंदा, पर खेनि मायूस कयो वियो। हिननि आईजी सिंध डीआईजी शिकारपुर खे अपील कई त असांजो भाउ धाड़ेलनि जे चंबे मां आज़ादु कराए ॾिनो वञे। हिननि हिक सवाल जे जवाब में चयो त खेनि कंहिं बि भुङ या ॿिए क़िस्म जो को राब्तो नाहे। आईजी जेल जे हुकुम ते एसएसपी सेंट्रल जेल मीरपुर ख़ास जेल जे कैदियुनि जी भलाई लाइ मिसाली कदम खंया आहिनि। एसएसपी मीरपुर ख़ास शहाबुद्दीन सिद्दीकी सेंट्रल जेल मीरपुर ख़ास में आईजी जेल खाना मुनव्वर अली शाह जी हिदायतुनि ते कैदियुनि जी भलाई ऐं इलाज लाइ मिसाली कदम खंया आहिनि। कैदियुनि खे मुस्बत राय ॾिनो लाइ जेल में मदरसो क़ाइमु कयो वियो आहे। अणपढ़ियल कैदियुनि लाइ क्लासिस जो इंतज़ाम कयो वियो आहे ऐं महारतुनि जी तरबियत जो बि बंदोबस्तु कयो वियो आहे त जीअं इहे जेल मां आज़ादु थियण बाद हिक नई ऐं बहितर ज़िंदगी जी शुरूआति करे सघनि। जेल सॼे पाकिस्तान जे जेलनि जे मुक़ाबले में मीरपुर ख़ास जेल खे मुनफ़रद हैसियत हासिल आहे, जिते कैदी पंहिंजी हासलाइत खे इस्तेमालु कंदे सिंधी टोपियूं ऐं ॿियूं शयूं पंहिंजे हथनि सां ठाहिनि था, जेकी जेल में संदन रोज़गार जो हिकु ज़रियो बि आहिनि। कैदियुनि जे इलाज लाइ डॉक्टर जी सिफ़ारिश ते बहितरीन दवाऊं फ़राहम कयूं वेंदियूं आहिनि। मेन्यू मूजिबि सब्ज़ीअ जी दाल सां गॾु हर क़िस्म जो गोश्त, मिठे खीर जूं सवयूं बि राति जी मानीअ जी ज़ीनत बणजंदियूं आहिनि, जॾहिं त नाश्ते में जेल बेकरी पारां तयारु कयल चांहि ऐं बिस्किट बि पेश कया वेंदा आहिनि। उन हवाले सां जेल में कैदी 800 कैदियुनि जो चवणु आहे त जेलर जी इंसानियत पसंदी असांखे तमामु घणो मुतासिर कयो आहे। मीरपुर ख़ास ब्यूरो चीफ सूमार समय जो मीरपुर ख़ास। फुल रिपोर्ट मीर फैज़ सूमरो। पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान सरदार मोइन अहमद खान पहोड़ जी सोट जोंगल वासी अंग्रेज़ी मास्टर अब्दुल रसूल पहोड़ जो तशद्दुद थियल लाश शिकारपुर जे घर ॿाहिरां मिलण ते पाड़े वारनि पुलिस खे इतला ॾिनो। पुलिस बर वक़्तु पहुची लाश पंहिंजी तहवील में वठी वारसनि खे ॾिनो त घर भातियुनि में कोहराम मची वियो। वारस लाश जी वसूली लाइ शिकारपुर पहुची विया। लाश जी ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि जे हवाले कयो वियो। लाश जोंगल पहुचण ते घर भातियुनि ऐं माइटनि में मातम मची वियो। इलाइक़े जा सियासी ऐं समाजी अॻवान, माइट, उस्ताद बिरादरी, साफ़ी ऐं मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा सवें माण्हू तॾे ते पहुची वारसनि सां ॾुख जो इज़हार कयो। जनाज़ा नमाज़ बाद सवें आलिन अखियुनि सां फोतीअ खे पंहिंजे अबाणे कब्रिस्तान में मिटी मां हवाले कयो वियो। उन मौक़े ते मक़तूल जे भाइरनि अनवर अली ऐं नूर हसन खान पहोड़ ऐं ॿियनि एहतजाज कंदे साफ़ियुनि खे ॿुधायो त असांजी कंहिं सां बि दुश्मनी न आहे। असांजे भाउ उस्ताद अब्दुल रसूल पहोड़ खे ज़ालिमनि बेदर्दी सां क़तल कयो आहे। असां डीआईजी लाड़काणो एसएसपी शिकारपुर खां मुतालबो कयूं था त असांखे मक़तूल भाउ जा क़ातिल गिरफ़्तार करे कानून जे कटहणे में आणे मौत जी सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में इंसाफ़ लाइ एसएसपी ऑफिस अॻियां धरणो हंयो वेंदो। ब्यूरो चीफ ज़िला दादू एमडी मुनील लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ दादू ज़िले जी आवाम खे सिहत जूं घुरिबल सहूलतूं फ़राहम करणु सिहत खाते जे डॉक्टर ऐं ॿिए अमले जे फ़राज़नि में शुमार थिए थो। अहिड़ो इज़हार डीएचओ दादू डॉक्टर अब्दुल हमीद खुआरो तालके में अस्पताल समेत मुख़्तलिफ़ सिहत मर्कज़नि जो ओचितो दौरो, जंहिंमें रांधण बिड़सराई बचल जमाली डिस्पेंसरी ऐं फुलजी गोड़जी अस्पताल जो ओचितो दौरो करण दौरान डॉक्टरनि ऐं पैरामेडिकल स्टाफ सां ॻाल्हाईंदे चयो त तव्हांखे घुर्जे त तव्हां पंहिंजा फ़राइज़ ईमानदारी सां अदा कयो। ही उहिदा क़ौम जी अमानत आहिनि। हिन खेनि डॉक्टरनि खे यकीन ॾियारो त डॉक्टरनि जी जाइज़ मसइलनि खे हल करण लाइ सिंध हुकूमत राति ॾींहं जाखोड़ी रही आहे। इंशाअल्लाह अवाम खे जल्द सिहत जी ॾस में वधीक ॿियूं घुरिबल सहूलतूं फ़राहम कयूं वेंदियूं। हिन मुख़्तलिफ़ अस्पताल जे दौरे दौरान मुख़्तलिफ़ वार्डन, मेडिकल, सर्जिकल ऐं एमरजेंसी वार्डन में मौजूदु मरीज़नि खां सिहत जी सहूलतुनि बाबति मालूमात वरिती, जॾहिं त सफ़ाई सुथराई बाबति एमएसआई अमले खे सख़्तु हिदायत कई। हिन ख़बरदार कंदे चयो त मुख़्तलिफ़ डॉक्टरनि बाबति शिकायतूं आहिनि त डॉक्टर ड्यूटियूं नथा कनि। उन्हनि ख़िलाफ़ बि कार्रवाई कई वेंदी। डॉक्टर भले प्राइवेट सेंटर ऐं क्लिनिकूं हलाइनि, पर पंहिंजी ड्यूटी अस्पताल में ईमानदारी सां निभाइनि। उन मौक़े ते साणस एडिशनल डीएचओ दादू डॉक्टर एहसान अली पंवर मौजूदु हुयो।
मेहड़ रिपोर्ट में रियाज सुमरो मेहड़ में तालीमी एमरजेंसी जे पितवाखी मेहड़ का 1 किलोमीटर जे मुफ़ासिले ते क़ाइम गोड महबूब चांडियो जे प्राइमरी स्कूल बिना छत ऐं बिना फर्नीचर जे हलण लॻो आहे। सालनि खां स्कूल जी इमारत न हुजण ऐं फर्नीचर न हुजण सबबि मौसूम ॿार पट ते तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। मेहड़ रांधण रोड ते वाक़िए गोड महबूब चांडियो जे प्राइमरी स्कूल में इमारत न हुजण करे ॻोठाणनि पंहिंजी औताक ते आर्ज़ी तौर पढ़ाइण लाइ ॾिनी आहे, पर सिंध सरकार जो तालीम खातो स्कूल न किताब ॾेई सघियो आहे न वरी फर्नीचर स्कूल समूरी बुनियादी सहूलतुनि खां महरूम आहे। जेतोणीकि गर्मी तोड़े सर्दी में ॿार स्कूल में पट ते वेही पढ़ण ते मजबूर आहिनि। ॻोठाणनि उस्तादनि तोड़े स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि हुकूमत सिंध खां घुर कई आहे त प्राइमरी स्कूल जी इमारत मंज़ूर करे स्कूल खे बुनियादी सहूलतूं ॾिनियूं वञनि। झंडो मरी रिपोर्टर नौकाफ मरी झंडो मरी बदमनी चोट चढ़ियल हिक ई रात में चोरीअ जूं 3 वारदातूं। चोरनि अनोखो कारनामो कंदे घर में बीठल मोटरसाइकिल ते चोरी थियल सामान खणी फरार थी विया। झंडो मरी भरिसां गोड डालो ख़ासि किली में 3 घरनि समेत दुकान मां चोरीअ जी वारदात ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण पेरा खयां। पुलिस हद जो जवाब ॼाणाए केस न वरितो। मुतासिरनि जो एहतजाज। ॻोठ ढालो ख़ासि किली मां हिक ई रात में माशू ख़ासि किली पुनू ऐं हुसैन मंगणहार जे घरनि मां नामालूम चोर लखे रुपयनि जी मालियत जा सोना ज़ेवर लखे रुपया रोक रक़म पैतिन ऐं अलमारियुनि जा ताला टोड़े चोरी करे विया। इतला ते पुलिस पहुती। 2 थाणनि जी पुलिस में हद जो तकरार तां छिकताण। अडेरोलाल स्टेशन जी पुलिस हद जो जवाब ॼाणाए रवानी। ॻोठाणनि जो पुलिस जे अहिड़े अमल ख़िलाफ़ मुतासिर ॻोठाणनि हुसैन मंगणहार जी अॻवाणी में पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। पुलिस हद जे तकरार तां अटकियल आहे। IG सिंध DIG हैदराबाद इंसाफ़ ॾियारे चोरी वापसि कराई वञे। अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर इत्तलात जावेद जब्बार ख़िताब। मीरपुर ख़ास में यादगार ॾींहुं आहे। मीडिया में कैमरा खे सही नमूने उजागर करण जी ज़रूरत आहे। मीरपुर ख़ास न रुगो सिंध जो पर सॼे मुल्क जो अहम शहर आहे। जावेद बाबर जी ख़िदमतुनि खे साराहे थो। ग़ज़ा ऐं कश्मीर जहिड़नि मसइलनि ते अक़वाम मुतहिदा मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। उहो शर्मनाक अमल आहे। रूटरी समाज जो हिस्सो आहे। सिंध सूबे में ॿोॾि मुतासिर लाइ सिंध हुकूमत जो इमदादी कमु सुस्त रफ़्तारी जो शिकार आहे। पंजाब में कम जी रफ़्तार तेज़ आहे। पैमरा कानून मूं पंहिंजे हथनि सां लिखियो। मीडिया पिणु अहम आहे। अफ़सोस जी ॻाल्हि आहे त पाकिस्तान में 2 करोड़ ॿार स्कूल नथा वञनि। PIA जी हालत ख़राबु आहे। रेलवे जी सूरतहाल सभिनीनि जे साम्हूं आहे। असांजे मुल्क में जेका सीड़पकारी थियणु घुरिजे उहा न थी रही आहे। असांजी सरकारी मैशियत पोइते हली वई आहे। जॾहिं ॿाहिरियनि मुल्कनि मां माण्हू अचनि था त चवंदा आहिनि त पाकिस्तान जा माण्हू ॾाढा सुठा महिमान नवाज़ हिक ॿिए जा मददगार आहिनि। ईअं न आहे जीअं असांखे ॿाहिरां ॾेखारियो वियो आहे। ऐवान साफ़त सूमार समेत डोकरी रिपोर्टर असलम खान भुगियो। अगली सूबाई वज़ीर मरूम इल्ताफ़ हुसैन उनड़ जे पुटनि आदिल इल्ताफ़ उनड़ अदनान इल्ताफ़ उनड़ पारां GDA खे 11,000 जो झटको ॾेई पाकिस्तान जे वॾी पार्टी पाकिस्तान पीपल्स पार्टी में भरपूर शिरकत कई। डोकरी अवाम में ख़ुशीअ जी लहर छाइजी वई आहे। हाणे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सभई अॻवान असांजे शहर खे पेरस बणाईंदा। डोकरी अवाम डोकरी शहर सियासी पार्टियुनि जे करे तरक़ी न करे सघियो हो। हाणे असांजी उमेदुनि ते रोड रस्ता ठाराए ॾींदा। वधीक इलेक्शन खां पोइ ख़बर पवंदी त आम माण्हू ख़ुशहाल थिए थो या नज़र अंदाज़ थिए थो। डोकरी अवाम। TV न्यूज़ शिकारपुर रिपोर्ट रियाज़ अली मीरानी। सिंध जे माज़ीअ जो पैरस जंहिंखे शिकारपुर चयो वेंदो हो, अॼु जो गंदपुर शहर शिकारपुर। अफ़सोस सभु चुप सच चवण में ॿरो थो चढ़ेनि। शिकारपुर प्रेस क्लब जा साफ़ी दोस्त काॾे गुम थी विया आहिनि। शहर शिकारपुर जी सफ़ाई करणु छा उन्हनि जो हक़ नाहे? असां सुभाणे खां वठी रोज़ाने जी बुनियाद ते म्यूनिसिपल कमेटी वारनि खे हर हंधि जो आईनो ॾेखारींदासूं। ख़ुदारा पंहिंजे शहर जी मालिकी करायो। सियासी समाजी पार्टियुनि वारा काॾे गुम थी विया आहिनि। असां शिकारपुर जे चेयरमैन फ़ियाज़ महमूद शेख खे पुरज़ोर अपील था करियूं त फुल फॉर नोटिस वठी सफ़ाई कराई वञे, न त एहतजाज कयो वेंदो। मेहड़ रिपोर्ट में रियाज़ सुमरो मेहड़ जे 3rd सिविल जज ग़ुलाम मुर्ज़ा करोड़ जी अदालत पारां झेड़े जो केस साबित थियण ते जवाबदारनि खे 2 साल सज़ा ॿुधाए छॾी। अदालत पारां झेड़े जो केस साबित थियण ते जवाबदार गुलशेर अब्बासी अख्तियार कासिम मुर्ज़ा रसूल बख्श अब्बासी खे सज़ा ॿुधाए जेल हवाले करे छॾियो। जवाबदारनि ते पंहिंजे भाउ सां झेड़े जो इल्ज़ाम हुयो। फरीदाबाद थाणे ते गुनाह नंबर 46 2022 हेठि फ़रियादी नज़ीर अब्बासी पाण मथां हमले में झेड़े जो केस पंहिंजे भाउ ऐं भाइटियुनि ख़िलाफ़ दाख़िल करायो हो। अॼु अदालत पारां केस जो फ़ैसिलो ॿुधाए जवाबदारनि खे जेल मोकिले छॾियो।